भेट जी रस्म हिक अहिड़ी रस्म आहे जंहिंमें छोकिरियुनि जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो संदन पैदाइश खां अॻु ई कयो वेंदो आहे। हिन रस्म तहत जेकॾहिं शादी खां पोइ छोकिरी पैदा थिए त उहा उन जे नाने जी मिल्कियत थी वेंदी आहे। हुन जी शादीअ जो फ़ैसिलो बि संदसि नानो कंदो। इन जे बदिले में छोकिरीअ जा घर वारा घोटेदनि खे रक़म, ज़मीन या कंहिं ॿी छोकिरीअ जो रिश्तो ॾींदा आहिनि। इहा रस्म पाकिस्तान जे सूबे सिंध जे कुझु इलाइक़नि ऐं बलूचिस्तान में अॼु बि बरक़रार आहे। हिन रस्म मूजिबि जेकॾहिं को माण्हू रिश्ते में छोकिरी हासिल करण लाइ मुआविज़ो नाहे ॾेई सघंदो त उन खां पेट वठण जी घुर कई वेंदी आहे। पेट जो मतिलबु इहो आहे त जॾहिं छोकिरीअ जी शादी थींदी ऐं उन जी धीउ पैदा थींदी त उहा संदन माइटनि खे ॾिनी वेंदी। जेकॾहिं पेट नथो ॾिनो वञे त पोइ उन जे बदिले में रक़म या ॿी कंहिं छोकिरीअ जो रिश्तो ॾिनो वेंदो आहे। ज़ाहिरी तौर ते छोकिरी खे रस्म जे नाले ते विकिरो कयो ऐं ख़रीद कयो वेंदो आहे। हिन रस्म जी ख़राब ॻाल्हि इहा आहे त छोकिरी जी शादी 12 खां 14 सालनि जी उमिरि में कई वेंदी आहे। छोकिरीअ जो रिश्तो ॾियण खां इनकार जी सूरत में जिरगो कोठाए फ़ैसिला मढ़िया वेंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं ॻाल्हि खूनी तकरारनि ताईं पहुची वेंदी आहे। अहिड़ा केतिरा ई मामला सिंध ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हली रहिया आहिनि ऐं माण्हू तकरारनि जे करे लॾे वेंदा आहिनि, पर अहिड़ियुनि रस्मुनि, जिरगनि ऐं फ़ैसिलनि जो सिलसिलो जारी आहे।